रानीपुर रिपोर्टर मदद अली सोलंकी पीर गोट बरसां जागीराणी सोलंकी हलंदड़ खूनी तकरार जे ख़ात्मे लाइ वॾा माशियूं खां कोट पुल ताईं समें माण्हुनि काफ़िले जी सूरत में अमन रैली कढी। अमन रैली जी अॻवानी अमजद मैसर मैडम शाइस्ता बलोच सरदार नज़ीर अहमद जामनो यूनियन ऑफ जर्नलिस्ट सूबे देरो जे सदर कुर्बान मंगी अर्ज़ मोहम्मद जावरी साफ़ी गुलाम हुसैन जमाली ऐं ॿियनि कई। जॾहिं त रैली में खैरपुर ज़िले जे सिविल सोसाइटी सिविल वर्क सोशल वर्करनि साफ़ी ऐं इलाइक़े जे मौज़ शख़्सियतनि समेत भरपासे जे रहवासियुनि वॾे अंग में शिरकत कई। रैली में शरीक अॻवाननि बिरादरी तकरार ख़त्म कयो, अमन कयो जा ज़ोरदार नारा पिणु हंया विया। उन मौक़े ते रैली जी अॻवानी कंदड़नि चयो त जागीराणी सोलंकी तकरार सबबि किंगरी तालको गुज़िरियल 2 महीननि मैदान जंग बणियल आहे, जंहिं सां ज़िले जो अमन तबाह थी रहियो आहे, पर पुलिस ख़ामोश थी तमाशा ॾिसी रही आहे। जहिड़े सबबि क़ीमती इंसानी जानियूं ज़ाया थी रहियूं आहिनि, ॻोठ ख़ाली थींदा पिया वञनि, स्कूल अस्पतालूं ऐं कारोबारी मर्कज़ वीरान थी विया आहिनि। बिरादरी झेड़नि सबबि अॻु बि काफ़ी जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। हथ वठी बिरादरी झेड़ा कराए ज़िले जो अमन तबाह कयो पियो वञे। जागीराणी सोलंकी धुरियूं पाण में पाड़ेसरी भाइर आहिनि। जॾहिं त अमन रैली मेड़बिंद काफ़िले जी सूरत में जागीराणी सोलंकी बिरादरी चङनि मुड़ुसनि वटि वञी पिणु ठाह जी अपील कई। डॉक्टर अब्दुल वहीद भुट्टो साहब, मोहम्मद